शिकारपुर न्यू फौजदारी थाने जी हद ॻोठ बख्शली बंगलाणी रहवासी ॻोठाणे भाग्यल बंगलाणी पंहिंजी बिरादरी जे बाअसर ठेकेदार अब्दुल हक बंगलाणी जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ करमपुर प्रेस ऑफिस में मीडिया अॻियां ॿुधाईंदे चयो त असां ॿिन्ही धुरनि में ॿारनि जी ॻाल्हि तां जहिड़ो थियो हो, जंहिंमें मुंहिंजो पुटु इस्माइल बंगलाणी शदीद ज़ख़्मी थियो हो। जंहिं वाक़े जो असां उन्हनि जी मर्ज़ी ते कंहिं बि इलाइक़े जे अमीर मोतबर वटि पहिरें ॾींहं खां फ़ैसिले लाइ राज़ी आहियूं, पर बाअसर ठेकेदार अब्दुल हक बंगलाणी असां सां नाइंसाफ़ियुनि जी हद करे छॾी आहे। बाअसर अब्दुल हक बंगलाणी असांजी धुर ख़िलाफ़ मजमूई तौरु अटकल 8 कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि, जंहिंमें नापरकोट थाणे ते 2 कूड़े पुलिस मुक़ाबले जा केस, स्टोरगंज थाणे ते 2 चर्स जा कूड़ा केस, न्यू फौजदारी थाणे ते 1 कूड़े पुलिस मुक़ाबले जो केस, जेकाबाद जे मौलादाद थाणे ते 1 कूड़े पुलिस मुक़ाबले जो केस, जॾहिं त सुल्तानकोट थाणे ते 2 कूड़नि केसनि समेत मजमूई तौरु 8 कूड़ा केस बंगले वारे जी सपोर्ट सां असां मथां दाख़िल कराया विया आहिनि, जेका कानून जी लताड़ ऐं नाइंसाफ़ी जी हद आहे। ॻोठाणे भाग्यल बंगलाणी चयो त ठेकेदार अब्दुल हक बंगलाणी असांजे घरनि ते बिला जवाज़ पुलिस रेड कराए असांजा घर ॾाराए लखें रुपए जो नुक़सानु कयो आहे, जेका बि हिकु वॾी नाइंसाफ़ी आहे। हुन चयो त पाण ऐं संदसि ख़ानदान सां थींदड़ समूरी नाइंसाफ़ी ऐं पुलिस जे कूड़े केसनि जो मालूमात एमएन अमीर शबीर अली ख़ान बिजराणी साहब खे पेश कई आहे। मुतासिर ॻोठाणे भाग्यल बंगलाणी चयो त ठेकेदार अब्दुल हक बंगलाणी बाअसर आहे ऐं 2 ज़िलनि जी पुलिस संदसि वांगारू बणियल आहे। हू मूंखे ऐं मुंहिंजे माण्हुनि खे अगवा कराइण ऐं पुलिस हथां गिरफ़्तार कराए हाफ़ फिराई करण जूं धमकियूं पिणु ॾिए थो। ॻोठाणे भाग्यल बंगलाणी आलिया अदलिया IG सिंध DIG लाड़काणो SSP शिकारपुर DSP शिकारपुर इलाइक़े जे एमएन अमीर शबीर अली ख़ान बिजराणी MPA सरदार मीर महबूब अली ख़ान बिजराणी ऐं ॿियनि वसर वारनि खे अपील कई त मूंसां थींदड़ नाइंसाफ़ी जो नोटिस वठी मूंखे मुंहिंजे ख़ानदान खे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। असांजो अब्दुल हक बंगलाणी ठेकेदार खां मुहमारी थी पियो, उन में ॿाराणी ॻाल्हि ते जंहिंमें असां मुंहिंजे पुट खे धका हया अथऊं, घर ते मुंहिंजे फायरिंग कयूं, फायरिंग जे असां मना कयो त मना करण सां असांखे अची मुंहिंजे नंढे पुट खे धका हणी आहे। उन में 4-5 टाका लॻा। असां अब्दुल हक खे चयोसीं बाबा असां तोखे दाह ॾिनीसीं, दाह ॾियण सां असांखे कुटाए थी छो, त हितां छॾे वञो, मां तव्हांखे ॿधाईंदुसि, मां हाफ़ फिराई कंदुमि, फुल फिराई कंदुमि, तव्हां छा कंदो मूंखे, तव्हां मिसकिन असां इज़त सां उथी वञो, न त मां तव्हांखे अॻुवाह बि कराए सघंदुमि। ऐं बहासुर धुर आहे हिकिड़ो अब्दुल हक बंगलाणी, जेको बंगलनि जे टेक ते मूंखे कूड़ा केस दाख़िल करायो वियो आहे। नापरकोट SH 2 FR पुलिस मुक़ाबिलो ॼाणायो, 2 सुल्तानकोट में केस दाख़िल कराए, उहे बि पुलिस मुक़ाबिलो, हिकिड़ो नई फौजदारी थाणे त मुंहिंजो FR मुंहिंजे मथां करायूं, उहे बि पुलिस मुक़ाबिलो, 2 हुन में करायूं, हिकु मुंहिंजो भाणीजो, हिकु मुंहिंजो सौट ते चर्स जो, हिकिड़े जे मथां 5 किलो, हिकिड़े ते 7 किलो चर्स जो कढ ॾेई चालान करायूं। कहिड़े थाणे ते? स्टोरगंज थाणे ते साईं। उन में असांखे सफ़ा हिन मजबूर बणायो आहे, जेके हितां छॾे वञनि, मुंहिंजी आहे ज़मीन 50 जहिड़े हिन खे उहा मुंहिंजी ज़मीन नथो वणे त छॾे वञे, मां हिन ज़मीन ते कब्ज़ो कंदुसि। हिन खे बहासुर धरनि जी धाड़ेलनि जी साथारी आहे, जेको हिन खे टेक आहे वॾो बंगलनि जो धाड़ेलनि जो, असांखे वॾा धमकियूं ॾिनो वञे। कोर्ट खे असांजो अर्ज़ु आहे, जजनि खे, मीडिया वारनि खे, जेको मुंहिंजी ॻाल्हि खणो ऐं महिरबानी करे मूं ते इंसाफ़ कयो वञे। जेको नेब खे मुंहिंजे आहे त अर्ज़ु आहे त अॻु में 5 साल अॻु में 10 साल अॻु में हिन वटि छा हुयो, अॼु हिन वटि छा आहे, उहो सॼी दुनिया खे ख़बर आहे। हिन जा कारोबार छा आहिनि, जेको हिन जे बंगलनि ते किरोड़नि जा हथियार पिया आहिनि, जेके सॼे पाक ज़िले जा सिंध जा धाड़ेल जेके बि रहंदड़ अब्दुल हक बंगलाणी जे बंगले तो धाड़ेल न निकिरनि, उनजो मां ॾोह जो ॾोही आहियां। मूंखे गोली जो ऑर्डर ॾिनो वञे, जेको धाड़ेलनि जो साथारी आहे, करप्शन खोर आहे। हिन अरबे रुपया जेके करप्शन करायो आहे, पीउ जी हिन खे मिल्कियत 1.5 जहिड़े बि ज़मीन हुई, अॼु हिन वटि छा काॾो मिल्कियत आहे, जेको असां ते नाजाइज़ धमकियूं ॾिनो थो वञे त तुंहिंजा मां पुट अगवा कराए मां कचे तरफ़ खड़ाए छॾींदुमि। SP साहब खे, DSP खे अपील आहे त इहे कूड़ा केस आहिनि जे हद में SP साहब थियनि था, चाचर साहब जे, मुंहिंजो अर्ज़ु आहे त इहे मुंहिंजे मथां ख़तमु कया वञनि। सरदार महबूब अली ख़ान खे, शबीर अली ख़ान खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त मां सां इंसाफ़ कयो वञे। अब्दुल हक बंगलाणी हिकिड़ो बहासुर धोरा ठेकेदार, जेके मुंहिंजे मथां धमकियूं ॾिनी थो वठे थो, मूंखे ख़तरो आहे पुलिस मूं हाफ़िराई मां कराए तोखे छॾींदुमि।